अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां कलसूम किचन में तव्हां सां गॾु। अॼु मां तव्हांखे ॾसे रही आहियां सेयल मच्छी, मिठे पाणी वारी, खारे पाणी वारी न आहे, हीअ मिठे पाणी जी आहे। हिन जो वज़न 1 किलो आहे। 1 किलो मच्छी आहे, उन लीमो आहे, पटाटा, सावा धाणा, थूम, टमाटा, बसर, सावा मिर्च। बाक़ी जेके सुका मसाला आहिनि उहे मां तव्हांखे ॾसींदी थी वञा त जीअं तव्हांखे सही तरीक़े सां सम्झ में ईंदा वञनि। हिन ते सिर्फ़ु मां जेको हिन ते लूणु धोई लूणु हणी ऐं हिन ते मूं रखिया सुका धाणा हणी रखियो आहे, ऐं हिन ते मां सिर्फ़ु निबू हींअर लॻाईंदसि। बाक़ी मां तव्हांखे ॾसींदी थी वञा त मूंखे हिन सां छा छा करिणो आहे। त नाज़रीन, मूं तव्हांखे मच्छी हिन ते सिर्फ़ु लीमो हयो ऐं हीअ कटे मूं 4 पीस कया आहिनि हिन जा। ऐं पहिरियां मां तव्हांखे ॾेखारियां थी हिन मच्छीअ जो त हिनखे छा करिणो आहे। इहा आहे थूम, ऐं हीअ आहिनि हिन में सावा धाणा, ऐं हीअ आहिनि सावा मिर्च, 3 खां 4 सावा मिर्च आहिनि कटियल। हीअं ज़रूरी न आहे तव्हां कटियो, तव्हांखे जीअं पसंदि हुजनि। ऐं हीअ आहिनि पीठल ॻाढ़ा मिर्च, 2 चमचा नंढा खाइण वारा। हीअ आहे हेड, 1/2 चमचो आहे। ऐं हीअ आहे लूणु, पर लूणु मच्छीअ खे पहिरियां ई पियल आहे, इन करे मां बिल्कुलु 1/2 चमचे खां बि घटि थी मसाले में विझां त जीअं मसालो फिको न रहे। ऐं सुका धाणा, इहे बि मच्छीअ मूंखे पहिरियां ई लॻल आहिनि, इन करे मां ही चमचो यानी नंढो चमचो आहे हिकिड़ो बसि। गरम मसालो 1 चमचो नंढो चांहि वारो। ऐं हीअ आहे मेथी हुरबो, असां त पंहिंजी ज़ुबान में हिनखे 1 चमचो आहे नंढो खाइण वारो, हुरबो चवंदा आहियूं। हिननि खे मां पाण में कंदसि हाणे मिक्स। हिन में ॿियो कुझु न आहे, खटास वटास बि न आहे, खटास बसि लीमे जी काफ़ी आहे। हीअ मां हिन ते हिन तरीक़े सां लॻाईंदसि। हिन में थूम बि पियल आहे, सावा धाणा ऐं सभु मसालो हिन में पियल आहे। हीअं त हीअ आहे सेयल मच्छी जेका मां ठाहींदसि। हीअ आहे वॾो हिसो मच्छीअ जो, हीअ आहे नंढो। हीअं हिन ते मिलाइबो थी वियो हीअं। हीअ आहे मच्छीअ जो ॿियो हिसो। मुंहिंजी नंढी मच्छी आहे, तव्हां हिन खां वॾी बि वठी सघो था, पचाए सघो था। जेतिरी फैमिली वॾी ओतिरियूं वॾियूं भाॼियूं घणे मिक़दार में, त उन जा मसाला बि उन मिक़दार में ई माण्हू वधाए सघे थो। जीअं त मुंहिंजी थोरी आहे, इन करे मुंहिंजा मसाला बि थोरा आहिनि। हिन जे मथां हीअं लॻाइबो। बाक़ी आहे भाॼीअ जी जेको आहे सो करणी, उहा बि मां तव्हांखे ॾसींदी थी हलां। नाज़रीन, मुंहिंजी देगड़ी गरम थी चुकी आहे। अॼु नॉन स्टिक पैन कोन्हे, अॼु देगड़ीअ जो इस्तेमालु आहे। हर शइ नॉन स्टिक पैननि में कोन थी ठहे। हिन में तक़रीबन मूं 1 कोप गिह जो तेल जो विधो आहे थोरी। ऐं इहे आहिनि बसर, 2 जेको आहे सो नॉर्मल बसर कटियल आहिनि। मां हिन करे हिन तरीक़े सां थी कयां त जीअं तव्हां ॾिसंदा वञो। मां तव्हांखे सभु कुझु पहिरियां ॾेखारे पोइ मां बचाईंदी वेंदसि त उहो तव्हांखे का शइ सम्झ में न ईंदी, बार बार पोइ त करिणो पवंदो आहे। हिन सां ईअं न करिणो पवंदो, तव्हां ॾिसंदा ई वेंदो, तव्हांखे सम्झ में ईंदो वेंदो। ऐं इंशाअल्लाह तव्हांखे इहा मुंहिंजी भाॼी बि ज़रूरु पसंदि ईंदी। नाज़रीन, मुंहिंजा ही बसर तयारु आहिनि। हिकिड़ी ॻाल्हि यादि रखो त मच्छीअ जा बसर कॾहिं बि ॻाढ़ा न कजो, न त मच्छीअ जी भाॼी जेको आहे उहा कसारी थींदी। ऐं थूम जी हिकिड़ी ॻड़ी हुई जेका मूं अधु मच्छीअ में विझी आहे ऐं अधु मुंहिंजी जेको आहे मूं हिन में विझी आहे। टमाटा आहिनि, इहे बि 2 आहिनि नान, नंढड़ा नान सफ़ा। हिन में मां विझंदसि 1 चमचो मिर्चनि जो, जीअं मच्छीअ में मिर्च आहिनि अॻु में ई, ऐं उहो ई 1/2 चमचो लूण जो। ज़्यादा न, मच्छीअ में लूणु आहे, उन जो सॼो पाणी जेको आहे हेठि विधो, 1/2 चमचो हेठि। बाक़ी सभु मसाला जेके आहिनि
उहे मच्छीअ में अॻु में ई मौजूदु आहिनि, उन्हनि जो सॼो ज़ाइक़ो भाॼीअ में ईंदो। टमाटनि खे चङी तरह भुञी ॻारे पोइ मां हिन में पटाटा विझंदसि। हिन में अञा पाणी न विधो आहे, विझण जी बि ज़रूरत न आहे, बसि टमाटा ख़ुदि ई ॻरी वेंदा। हिनखे 2 मिंट ढक थी ॾियां त जीअं टमाटा मुंहिंजा ॻरी वञनि। त नाज़रीन मुंहिंजो ही मसालो तयारु आहे। तव्हां ॾिसो मुंहिंजा टमाटा बि ॻरी विया आहिनि। बाक़ी जेका हिन में थोरी कसर आहे त उहा पटाटनि सां ॻरी वेंदी। पटाटा बि अधु किलो आहिनि। मां कोशिशि करे तव्हांखे पंहिंजो वज़न ॿुधाईंदी आहियां हिननि जो शयुनि जो, त अधु किलो, पाव किलो, 2 पाव ग्राम जेके आहिनि न उन्हनि में मूंखे बि मसलो थींदो आहे, करे करे सम्झ में न आहिनि ईंदा त 50 ग्राम 100 ग्राम। इन करे मां तव्हांखे ईज़ी ॿुधायां थी, सवलो, त जीअं तव्हांखे सवलो सम्झ में अचे। ग्राम करे करे असांजे लाइ मुश्किल था कनि। हर घर में ग्राम सम्झ में नथा अचनि, वज़न हर घर में सम्झ में अचे थो। हाणे मां हिन पटाटनि खे सुठे तरीक़े सां भुञंदसि। ऐं ॿी ॻाल्हि त मां तव्हांखे जेके चमचा आहिनि मिर्चनि लूणनि हिननि जा, ही चमचा आहिनि मुंहिंजा। अहिड़ा चमचा हर घर में आहिनि, जेको इहो सही मूंखे नथो लॻे। 2 ग्राम 4 ग्राम 1 ग्राम सम्झ में कंहिंखे अचे कंहिंखे न। इन करे सफ़ा सवलो आसान ही चमचो हर हिकु घर में, 2 चमचा मिर्च 3 चमचा मिर्च चांहि वारो चमचो आहे, हर घर में मौजूदु आहे। नाज़रीन ही मुंहिंजा पटाटा तव्हां ॾिसी सघो था, बिल्कुलु ॾिसो कीअं ते अची भुॼी विया आहिनि। ऐं मसालो जेको आहे उहो भुॼी वियो आहे। तक़रीबन पटाटा अध खां घटि पका आहिनि, घणा न आहिनि पकल। हाणे मां हिन में विझंदसि पाणी। इहा मुंहिंजी प्याली आहे, शीशे जी हिकिड़ी न 2 खां 3 विझंदसि त जीअं मुंहिंजा पटाटा सही तरीक़े सां पचनि। हिन में मूं 3 प्यालियूं विधियूं आहिनि। ही हर घर में प्यालियूं तक़रीबन आहिनि, शीशे जूं प्यालियूं या प्लास्टिक जूं। इहे 6 इंचनि जी प्यालियूं हूंदियूं आहिनि। इहे नॉर्मल प्याली आहे, सफ़ा वॾी न आहे, वॾियूं ही हूंदियूं आहिनि। मां हीअ न पई चवां, जेकॾहिं तव्हां वटि ही मौजूदु आहिनि, हिन सां नापे पाणी विझी सघो था। न त तव्हां गिलास साण बि नापे विझी सघो था, 2 गिलास 3 गिलास 4 गिलास। ईअं अक्सर माण्हू चांवरनि में बि कंदा आहिनि, चांवर गिलास सां या कंहिं थांव सां नापे पोइ उन हिसाब सां पाणी विझंदा आहिनि। बिल्कुलु भाॼीअ जो बि ईअं ई आहे। हाणे हिनखे मां पचण लाइ रखंदसि। हिन जो पाणी अधु पाणी घटि थींदो त पोइ मां हिन ते मच्छी रखंदसि। मां तव्हांखे ॾसींदी थी वञां सॼी। नाज़रीन ही ॾिसो मुंहिंजा पटाटा तक़रीबन पची चुका आहिनि। हिन जो पाणी बि अधु जेको आहे सो ख़तमु थी चुको आहे। हिन में मां विझंदसि हाणे सावा धाणा ऐं सावा मिर्च, जेके मूं अधु पंहिंजे मच्छीअ में विधा ऐं अधु मूं रखी छॾिया हुआ। मूं वटि हीअ मच्छीअ लाइ छारी आहे, छाणी आहे, जंहिं ते मां जेको रखंदसि। पर जेकॾहिं तव्हां वटि इहा छाणी मौजूदु न आहे त तव्हां अटे छाइण वारी छाणी जेका आहे ऊंधी करे उन ते बि रखी सघो था, त मच्छीअ में बिल्कुलु पाणेठ न थींदो। असांजूं अम्मा वारियूं वटि इहे शयूं मौजूदु न हूंदियूं, त उहे त सन्हड़ियूं काठियूं जेको आहे सो भञी उन्हनि खे धोई पोइ हीअं जाल ठाहे उन ते मच्छी रखंदियूं आहिनि। बिल्कुलु उहो ई तरीक़ो आहे, थोरो नओं दौरु आहे। असां वटि इहे छाणियूं वाणियूं आहिनि, उन्हनि वटि न हुयूं। हर कंहिं पंहिंजे पंहिंजे ज़माने जूं ॻाल्हियूं आहिनि। हिनखे मां 15 खां 20 मिंट ढके ऐं रखंदसि त मुंहिंजी मच्छी पचे। पोइ तव्हांखे वरी आख़िर में ॾसियां थी। ऐं हिन बाहि बिल्कुलु लो घटि हुजे, सफ़ा ॾिसो एतिरी बाहि, अञा बि घटि, त जीअं पटाटनि जो पाणी बि ख़तमु न थी वञे ऐं मुंहिंजी मच्छी बि पची वञे। त नाज़रीन मुंहिंजी इहा मच्छी सेयल मच्छी तयारु आहे। तव्हां ॾिसी सघो था इहो बिल्कुलु जेको पची वई आहे, त सफ़ा ॾिसो अच्छी आहे। ऐं मां हीअ तव्हांखे कढी बि ॾेखारियां थी प्लेट में। ऐं हिन चुल्हो बंदि, इहो मां हाणे तव्हांखे कढी बि ॾेखारियां थी। आराम साण खॼी हुई, छो त ही नंढा पीस आहिनि। ॾिसो ॾिसो
ऐं हीअ ॾिसो हिन में बिल्कुलु पाणी अठु या छा कुझु बि न, हिन जो मसालो बिल्कुलु पकल सही तरीक़े सां हिन में। त इहे मुंहिंजी पटाटनि जी भाॼी बि तयारु आहे। इन जा पटाटा तव्हां ॾिसो बिल्कुलु जेको आहे ॻरी विया आहिनि ऐं हिन में शोरवो सफ़ा घटि आहे। मच्छीअ जी भाॼीअ में तव्हां जेतिरो शोरवो घटि कंदो ओतिरो वधीक टेस्टी थींदो आहे। मां तव्हांखे ॾिसां थी हाणे, उमेद त तव्हांखे पसंदि ईंदी। नाज़रीन, ये मुंहिंजी मच्छी ऐं पटाटनि जी सेयल मच्छीअ जी भाॼी बिल्कुलु रेडी आहे, तव्हांजे साम्हूं आहे। उमेद त तव्हांखे पसंदि ईंदी। मुंहिंजी जेके बि तव्हांखे रेसिपी मां ॾियां थी भाॼियूं, उमेद तव्हांखे पसंदि ईंदियूं। मूंखे लाइक कयो, सब्सक्राइब कयो, अॻिते शेयर कयो। उमेद तव्हांखे पसंदि ईंदियूं। दुआउनि में गॾु। अल्लाह हाफ़िज़।